अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलुज़ ज़ालिमून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीअना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला इला हस्त हुसैन। आबे मिसिल महबूबे हक खल्की खुदा जहल खलक खादम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशां आया त रोशन थियो जहां चमक्या ज़मीनो आसमां कशफत जा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही। इदरीस न जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम आ ही विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि व आलिहि। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहतरम दोस्तों, मेहरबान भाइरो, अजो की नज़दीनी रूहानी नूरानी महफिल में मूं अवां जे साम्हूं अल्लाह जल जलालहू अमन वालहू जे कलाम करीम जी
जेका प्यारी आयत सबोरी तिलावत कई आहे उन आयत में अल्लाह ताला एक गुनाह कंदड़नि खे मुतनब्बिह कयो आहे। अल्लाह ताला के इन गुनाह खां बेखबर न समझो। इए नाहे त जो कयो पिया अल्लाह ताला उन खां बेखबर आ, बेइल्म, माज़अल्लाह है नथो जाने। न, अल्लाह ताला हर शे जाने पियो, हर शे जानंदड़ आ। तव्हांजे इन अमल खे बि अल्लाह जाने, पर दुनिया में अल्लाह ताला बाने खे घर ॾींदो आहे, बाने खे वक़्तु ॾींदो आहे, मन रुजू करे, मन तौबह करे, मन मोटी अचे। जेकॾहिं न त उन जी सज़ा तमामु गंदी। अल्लाह जी ज़ात इन पाक आयत में कहिड़े गुनाह जी ॻाल्हि कई, कहिड़े गुनाह जो ज़िक्र कयो, उन जो नालो आहे ज़ुल्म। छा नालो आहे? ज़ुल्म। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में शिरक खे बि ज़ुल्म सॼो आहे। इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम। अहिड़ी तरह केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जन खे क़ुरान करीम में ज़ुल्म सॼो वियो आहे। ख़ुसूसन माण्हुनि जे हक़नि ते धारा हणणु, माण्हुनि जे इज़तुनि खे लुटणु, माण्हुनि जे माल मिल्कियत खे ग़सब करणु, कई अहिड़ा कम आहिनि जन खे ज़ुल्म सॼो वेंदो आहे। छा सॼो वेंदो आहे? ज़ुल्म सॼो वेंदो आहे। पोइ न ज़ुल्म जे मुक़ाबले में, ज़ालिम जे मुक़ाबले में जेको ईंदो आहे उन जी ज़ुल्म जी जहिड़ी नोइयत हूंदी, जहिड़ो ज़ुल्म जो क़िस्म हूंदो, जहिड़ी ज़ुल्म जी कैफ़ियत हूंदी, त उन ज़ालिम जो मुक़ाबिलो कंदड़, ज़ालिम सां टक्कर खाईंदड़, ज़ालिम जे ज़ुल्म खे दफ़ा कंदड़ जी ज़िंदगी बचाए चुको त अल्लाह जो मक़बूल महबूब माण्हू आहे। पर जेकॾहिं ज़िंदगी उन ज़ालिम जे मुक़ाबले में खपाए चुको त अल्लाह ताला जे दरबार मां उन जो लक़ब आहे शहीद। तशरीह सां, तफ़सील सां ज़हन में विहारियो त हर दौर में जॾहिं बि ज़ुल्म वधियो आहे, ज़ालिम वधियो आहे, ज़ालिम जी कसरत थी आहे, त अल्लाह जा बाना उन जे मुक़ाबले में निकिरी आया। जॾहिं शिरक वारो ज़ुल्म वधियो त अल्लाह ताला उन जे मुक़ाबले में पंहिंजा नबी मोकिलिया। नबी न चे उन शिरक वारे ज़ुल्म खे ख़त्म करायो, नबी न चे उन खे ख़त्म करण जी कोशिश कई, नबी न चे अल्लाह ताला जी वहदानियत हे किराई जा पैगाम पहुंचाया, पंहिंजे रिसालत ऐलान फरमाया ऐं पंहिंजे पोइ लगन खे, पंहिंजे पुठियां हलण वारनि खे असहाब जो लक़ब अता फरमायो। जेको जंहिं नबीअ जो पोइ लॻो थियो
उनखे उन जो असहाबी सॼो अल्लाह ताला जा बानो वो जंहिं नबीअ जे दौर में जंहिं बानी पंहिंजे वक़्त जी आयल नबीअ जी इताअत कई इत्तिबा कई नबीअ जो दीदार कयो उहो उन जो सहाबी थियो के हज़रत नूह साईं सां के हज़रत आदम साईं सां के हज़रत इब्राहिम साईं सां के हज़रत यहया यूनुस सां के कंहिं नबीअ सां के कंहिं नबीअ सां हिकिड़ा वरी उहे असहाब सॻोरा आहिनि जन असाई तव्हांजे आका सुहिणे हबीब मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कई इत्तिबा कई नबी करीम ते कलमो पढ़ियो ऐं पंहिंजा ॿई जहान सुहिणा बनाया सहाबे किराम जो दौर मूं निहारियो सोनहरी दौर जंहिंजे ला मदीने वारे आका जा इरशाद फरमाइनि था अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाइर राशिदीनल महदीन व अब्दू अलैहा बिन नवाजिज़ मुझे सुन्नते ऐं मुझे राशिद खलीफन जे सुन्नते मज़बूती सां हलो उन्हनि जी इत्तिबा कयो उन्हनि जे ॻाल्हि खे मज़बूत करे वठो हज़रत हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाहिरी रिहलत खां बाद सदन ज़ाहिरी इंतकाल खां बाद ज़ाहिरी छो थो चवां जो क़ुरान पाक जी आयतुनि मां नबवी हदीसुनि मां असहाब किराम अइम्मे इज़ाम औलियाए फ़ख़ाम उलमाए रब्बानियीन जी तहक़ीक़ अक़ीदो आहे त अल्लाह जो महबूब नबी या ॿिया नबी ज़ाहिरी तरह हिक जाइ खां मुंतक़िल थी ॿिए में आया आहिनि अॼु बि ज़िंदा आहिनि आवाज़ भलो आहे पर थोरो अला छो आहे अॼु बि ज़िंदा आहिनि अॼु बि हयाती वारा आहिनि ऐं को थिड़ियो थाबड़ो इत्तिफ़ाक़ी तौर को अहिड़ो ज़हन हुजे वर न त सभिनी उलमान जंहिं जंहिं मकतबे फ़िक्र जा उलमा आहिनि उन सभिनी मञियो आहे त मदीने वारा महबूब ज़िंदा आहिनि दुनियावी हिस्सी हक़ीक़ी हयातीअ सां ज़िंदा आहिनि नबी पाक जी पाक कुवत ऐं रूह जी ताक़त ऐं हयाती जो पावर जेको हाणे आहे उहो दुनिया जी हयातीअ खां बि वधीक उन खां बि वधीक सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर आयो उन खां बाद हज़रत उमर फारूक जो दौर आयो उन खां बाद हज़रत उस्मान गनी जो दौर आयो उन खां बाद हज़रत अली मुर्तज़ा जो दौर आयो उन खां बाद सैयदना इमाम हसन 6 महीना खिलाफ़त संभाली ऐं इहे खिलाफ़त वारा 30 साल मदीने जे घोट अॻु ई ॿुधाए छॾिया पाण फरमाए अल खिलाफ़त मिन बादी सलासून सन्नतन मूंखां बाद खिलाफ़त 30 साल हलंदी घणा साल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर हज़रत उमर फारूक जो दौर हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जो दौर हज़रत अली मुर्तज़ा जो दौर हज़रत इमाम हसन जी हुकूमत जी बागुन संभालण वारो थोरो दौर इहा खिलाफ़त राशिदा आहे इन खिलाफ़त राशिदा खे मदीने वारे आका पंहिंजे इरशादात सां अॻे बयान फरमाए उन खां बाद
जॾहिं अञा हज़रत इमाम हसन साईं दुनिया में ज़िंदा हुआ त यज़ीद ज़ुल्म शुरू कयो। यज़ीद मां अव्हां जे अॻियां पंहिंजो अक़ीदो पंहिंजी तहक़ीक़ पेश कंदुमि ऐं ईअं न त खीसे मां कढी बल्कि मुस्तनद मोतबर हवालनि सां मुस्तनद मोतबर रिवायतुनि सां बल्कि मां इन फिक्र जे करे गाॾीअ में हिकु ॿ किताब रखे आयुसि जेकॾहिं को दोस्त ॾिसणु चाहे त ॾिसी सघे थो। यज़ीद जे मुतालिक असांजो अक़ीदो असांजो ईमान असांजो यकीन फ़ैसिलो थो ॾे त दुनिया जो ज़ालिम तरीन दुनिया जो वॾो बदबख़्त ऐं दुनिया में ख़ुदा जे वध में वध ग़ज़ब जे हेठां आयल आहे त यज़ीद आहे। इहो ज़हन बिल्कुलु ग़लति आहे त यज़ीद खे बुरो न चओ। यज़ीद जी बुराई तो मूं को बयान कई आहे। मदीने वारे आका जे आशिक़ अल्लामा जलालुद्दीन सुयूती मुहद्दिस आज़म रहमतुल्लाह ताला अलैह जंहिंखे सुजाॻीअ में निंड में रहमतुल्लाह अलैह अहिड़ी शख्सियत आहे जंहिंखे सॼी दुनिया सलाम थी करे सॼी दुनिया हुनजी मुहबत जी दावा। हिकिड़ो माण्हू आहे अल्लामा सुयूती वटि साईं बादशाह तव्हांजी इज़त कनि था अव्हां खे भाईनि था महिरबानी कयो मुंहिंजो कमु आहे बादशाह में गॾिजी हलो। साईं फरमायो मां न हलंदुसि साईं मां ग़रीब आहे तव्हांजे हलण जे करे जेकॾहिं मूं मिसकीन जो कमु थी वञे वॾो अजुर मिलंदो वॾी थींदी आहे टे कढींदा आहियूं माण्हू। साईं महिरबानी कयो हलो। घणी वीचारे चयो अल्लामा सुयूती रहमतुल्लाह अलैह मजबूर थी ऐं ज़ाहिर कयो त अदा मूंखे तंग न कर मां मदीने वारे आका जा दीदार कंदो आहियां। सुहिणे नबी जी मूंखे ज़ियारत नसीब थींदी आहे। जेकॾहिं मां बादशाह जे दर ते हलियुसि त मूंखां ज़ियारत वारी नेमत बंदि थी वेंदी खसिजी वेंदी वरी मूंखे दीदार न थींदो। तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे मां फ़ैसिलो कयो आहे तॾहिं थी वेही अल्लाह जो क़ुरान लिखां नबी पाक जी हदीस लिखां मदीने वारो मूंखे घर वेठे दीदार कराईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन अल्लामा जलालुद्दीन सुयूती ब हदीसूं आंदियूं आहिनि हिकिड़ी मुस्नद अबू याला जे हवाले सां त मदीने वारे आका फरमायो सुहे नबी फरमायो त मुंहिंजा उम्मतीयो मुंहिंजे दीन में मूं मुस्तफ़ा करीम जे आंदल पैगाम में पहिरीं पहिरीं जेको ख़राबी पैदा कंदो बनु उमय्यह मां हूंदो उनजो नालो यज़ीद हूंदो। नबी सिंह नालो ॿुधाए छॾियो। अजब थो लॻे एॾो ज़ालिम। ॿी हदीस में नबी से फरमायो त मुंहिंजे दीन में
पहिरियां पहिरीं तब्दीली जेको आणींदो उन जो नालो यज़ीद होंदो, बनु उमय्या मझा होंदो। इन जहिड़े ज़ालिम जी तारीफ़ करण कॾहिं बि जाइज़ कान्हे। इहो ज़ालिम मां हबीबन करीम जा आशिक़ो तारीख़ जा पन्ना पढ़ी ॾिसो, कहिड़े बि मुअर्रिख़ जी तारीख़ पढ़ो त इन जे ज़ुल्म जी का हद ई आहे। मदीने मुनव्वरा में कहिड़े शहर में तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में शहर वणे थो पर ॻाल्हाइण में थोरी थधाई आहे। तव्हां भली थधा रहो, असांजी तबियत ॻाल्हाइण ते थोरो माइल हूंदी आहे। मदीने मुनव्वरा जूं बरकतूं, मदीने मुनव्वरा जो फैज़, मदीने मुनव्वरा जो शान अज़ीम। नबी से फरमाए था मन अखाफ अहलल मदीनत, जंहिं मदीने वारनि खे डप ॾिना, मदीने वारनि खे ड्रिजारियो, मदीने वारनि सां ज़्यादती कई, मदीने वारनि सां ज़ुल्म कयो, मदीने वारनि जी इज़तुनि खे लुटियो। मुंहिंजा हबीब फरमाईंदा था अख़ाफ़हुल्लाह यौमल क़ियामह, क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह उनखे सज़ाऊं ॾींदो। व अलैहि लअनतुल्लाह वल मलाइकत वन्नास अजमईन, उन ते ख़ुदा जी, मलाइकनि जी ऐं सभिनी माण्हुनि जी लानत आहे जेको मदीने वारनि जी दिल ईज़ाईंदो। ऐं यज़ीद मदीने मुनव्वरा में छा करायो? हरम शरीफ में बांगूं बंद। जागो पिया, मां अदन खे चयो आहे अॼु त जल्दी में जल्दी जलसो भली रखो, पर मग़रिब खां पोइ हिकिड़ी नशिश थी वञे त अव्हां नातूं चओ, तकरीरूं कयो, वरी इशा जी फर्ज़ खां फौरन पोइ वरी कंहिं ॿिए खे हुकुम कयो ताकि निमाज़ बि टाइम सां थी वञे। पर अॼोको प्रोग्राम तो करे थियल हुयो ईअं, इन जे करे हलूं पिया। मदीने मुनव्वरा में यज़ीद केतिरो ज़ुल्म कयो। नफ़ातुल अरब में मौलवी एज़ाज़ अली देवबंदी बि उनजो कुझु हिसो लिखियो आहे। अल्लामा सयूती तारीख़ुल ख़ुलफ़ा में लिखियो आहे। अल्लामा इब्न कसीर अल बिदाया व निहाया में लिखियो आहे। इब्न अल असीर अल कामिल फ़ी तारीख़ में लिखियो आहे त एतिरो मदीने में ज़ुल्म कयो वियो जो नंढड़नि बच्चनि खे भितिन ते रखे उन्हनि जे सीने में लोह जा किला लॻाया। किथे किथे? हजार नौजवान कुंवारनि न्याणियुनि जूं इज़तूं लुटियूं। टे ॾिहाड़ा हरम हबीब बांग न पई अचे। अंधेरो आहे, ज़ुल्मत आहे, बेइंतिहा ज़ुल्म आहे। पर मज़ेदार ॻाल्हि इहा आहे सईद बिन मुसय्यब ताबई तो बयान करे, मिशकातुल मसाबी में रिवायत मौजूद आहे त इन्हनि ॾींहनि में जन मदीने मुनव्वरा में अज़ान पई अची, मां हरम पाक जे कंहिं कुंड में जे कैदी थींदो आहे ईअं कैदी थी वियो आहे, फाथो पियो आहे, हेॾे होॾे के निकल मूंखे नथो ॾे। ॿी त ग़लती कान हुई पर निमाज़ जो इंतज़ार हो। ख़बर कीअं पवे त हाणे ज़ुहर जो टाइम आहे, ख़बर कीअं पवे त फज्र जो टाइम, ख़बर कीअं पवे त असुर जो टाइम, का ख़बर न पई पवे, न वात न घड़ियाल। हिकु महिरबानी शुरू थी वई जो जॾहिं निमाज़ जो टाइम थींदो हो मुंहिंजे दिलबर नबी जे मज़ार मां बांग ईंदी हुई। मां अव्हां खां पुछां थो त बांग जो अंदरां पई अचे, बांग जेरा ॾींदा या मोल? वॾी आवाज़ सां जवाब ॾियो। ऐं जमायत सां बांग थींदी आहे या अकेले में? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने जो घोट इमाम अबू बकर उमर साईं जमायती अहल बांग पई अची। मतलब छा त मज़ार जे अंदर रहण वारा ज़िंदा आहिनि।
मां हिकिड़ी वॾी लंबी चौड़ी शायरी भी शुरू कई। एक शेर में मूं छा चयो, जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा, जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा, अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिनि ताबिंदा, जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा। वसअल सॼी कोन पढ़ंदुसि, वसअल मन अरसलना में ॾिस प्यारनि नबीअनि जी ज़िंदगी बस। रब चए थो वसअल मन अरसलना, हबीब जेके अॻु में असां रसूल मोकिलिया उन्हनि खां पुछो, उन्हनि खां पुछबो जेरे खां या मौला अॻु में जेके मोकिलियासीं उन्हनि खां पुछो, माना उहे ज़िंदा आहिनि। न मेराज वारी राति सभई जे पुठियां जमा थी वञा, ज़िंदा या मौल ॻाल्हायो ॻाल्हायो सुभान अल्लाह। वसअल मन अरसलना में ॾिस प्यारनि नबीअनि जी ज़िंदगी बस, बल अहयान फी कुबूरिहिम। नबी साईं जी हदीस आहे त अल्लाह जा नबी पंहिंजे मज़ार में ज़िंदा आहिनि। बल अहयान फी कुबूरिहिम, फरमान आहे फरखिंदा, जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा। अवां मोहब्बत ऐं अक़ीदे जो इज़हार करे ॿ दफ़ा मूंखे चवराए वधीक मां अॻिते हलंदुसि। जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा, अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिनि ताबिंदा, जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा। उहद जी जंग लगी, उहद जी जंग में काफ़िरनि चयो त असहाबी सगोरा नऊज़ बिल्लाह हुननि जा लफ़्ज़ मरी विया, हेतिरा मारिजी विया के वरी नवां मुस्लमान जन खे ख़बर कान हुई उन जे ज़बान कहिड़ा लफ़्ज़ निकिता। अल्लाह फरमायो न चओ, ला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात, मुझे राह में कुसन वारनि खे मुअल ला तक़ूलू चई रब रोकियो, मुंहिंजे शहीदनि खे की न टोकियो। न ला तक़ूलू चई रब रोकियो, मुंहिंजे शहीदनि खे की न टोकियो। खाइनि ऐं पीअनि था जन्नत में, बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। कुरान पाक जा अल्फाज़ आहिनि। जन्नत में अल्लाह वटि आहिनि, रिज़्क़ ॾिना वेंदा आहिनि, खाइनि ऐं पीअनि था जन्नत में, आशान सदन पाईंदा, ज़िंदा आहिनि परवर जा प्यारा जिंदा, जिंदा आहिनि जिंदा परवर जा प्यारा जिंदा। हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मतियो एॾो मदीने में ज़ालिम ज़ुल्म कराए। मूं अर्ज़ कयो त हर में वांग न पई ऐं हज़ार नौजवान न्याणियुनि जूं मदीने मुनव्वरह में रहंदड़नि यमन वारनि जूं इज़तूं लिखियूं। नंढड़नि बच्चनि खे भेटे ते रखे किला ठोकिया विया। खुदा पनाह में, अल्लाह पनाह में रखे। अब्बा अञा ज़ालिम न आहे, ॻाल्हायो अञा ज़ालिम न आहे। अरे मदीनो तो हाशिया जिते अल्लाह जा वली साहब दा ध्यान रखंदा आहिनि,
तमता मुस्तफ़ा जे दरबार जी बेअदबी थी। पेर में जुत्ती न पाईंदा आहिनि, जुत्तीअ ते लत अची वञे जंहिं मुस्तफ़ा जे कदम जे जुत्तीअ खे चुमियो हुजे। इन अहिड़े अज़ीम शान शहर में हेड़ियूं हालतूं थियूं। वरी मक्का मुकर्रमह में जिते अल्लाह जो बेत आहे, अल्लाह जो घर आहे, काइनात जे मुसलमाननि जो क़िबलो आहे, अल्लाह ताला जे शान वारे मरकज़ जी जाइ आहे, रहमतुनि जी जाइ आहे। जिते तवाफ़ कर 120 रहमतूं वसनि, निमाज़ पर 100 रहमतूं वसनि, रुगी बेतुल्लाह जो दीदार वेही कर तॾहिं बि सख़्त रहमतूं पयूं वसनि। बैतुल्लाह में हमिलो करायई, काबे जी ग़िलाफ़ खे बाहियूं लॻियूं। जागो पिया हलाइनि, होशियार थी जवाब ॾियो। काबे करीम जे ग़िलाफ़ खे बाह, काबे करीम जी छित काठ जी ठहियल हुई, उनखे बाह वरितो। ऐं वॾी ॻाल्हि, अल्लाह ताला जा बांधड़ो, तव्हां अॻे महीने में उज़हिया जा गोश्त खाधा हूंदा। सैयदना इब्राहिम जे कुर्बानी खे यादि कंदे हज़रत इस्माइल खे हज़रत इब्राहिम कुर्बान पियो करे, पुछे थो पंहिंजे पुट खां, या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंज़ुर। या बुनैया इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा। क़ाल या अबत फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। मुंहिंजा बाबा, मां ख़्वाब पियो ॾिसां तोखे ज़ब्ह थो कयां, तुंहिंजो छा ख़्याल? ख़ुदा पियो चएसि त पुट खे को ईअं सही पुछण जी ज़रूरत कहिड़ी? पुछे छो थो? हिन लाइ पुछई त दुनिया ॿुधे त पीउ कुहर लाइ तयारु आहे, पर पुट बि दिलि भरा जेको कुसर लाइ तयारु आहे। कोई पीउ त पीउ आहे, पर पुट बि। या बुनैया, ए मुंहिंजा पुटरा, इन्नी अरा फिल मनाम, मां निंड में पियो ॾिसां, अन्नी अज़बहुका, तोखे ज़ब्ह पियो कयां, फंज़ुर माज़ा तरा, पोइ ॾिस तुंहिंजी राह कहिड़ी आहे। क़ाल या अबत फ़अल मा तुअमर, चई मुंहिंजा अब्बा जेकी वणई सो कर, जेके अमर थिया पूरो कर। अब्बा पोइ तूं छा सम्झंदे? न मुंहिंजा बाबा, मां कुझु न पुछंदुसि। सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन। मूंखे तूं सब्र कंदड़नि मां लहंदे। सुभान अल्लाह चओ। हज़रत अली जुल मुर्तज़ा जे ज़िंदगीअ ते लिखियल किताब, ॼमन खां शहादत ताईं पूरो अहवाल, ऐं ॿियो अहल बेत जे शान में तक़रीर। शागिर्द मुंहिंजो खणी तव्हां जे आहिस्ते आहिस्ते हलंदो। जेकॾहिं तव्हां कुर्बानी ॾींदो त अलाह खे अजुर ॾींदो, वठो, न त दुरूद शरीफ़ ॾाढा पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मक्के मुकर्रमह में एॾो ज़ुल्म, ग़िलाफ़े काबा खे बाह, काबे करीम जे छित खे बाह। मूं ॻाल्हि पे कि हज़रत इस्माइल जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बरका जे खलील पंहिंजे पुट इस्माइल खे ज़िबह करण जे लाइ वॾा ज़ोर लॻाया, वॾी महिनत कई, काती न पई हले। छो न पई हले? काती जो कमु त आहे ज़िबह करणु। छा साईं फरमाए थो,
कातीअ कोन्ही ॾोह गन वढी दड़ हथ में मथां जा राज़ कातीअ कोन्ही ॾोह गन वढी दड़ हथ में पसो पिरत अजीब जी लिचो वञे लोह आशिकन अंदोह सदा सुपैरनि जो दुंबो आयो ॻाल्हि खे मां अॻिते आहियां मुंहिंजे अञा घणो वक़्तु ई आहे पर बुनियाद ॻाल्हि जो रखे तव्हांखे ज़हन में विहारणी आहे ॻाल्हि छो त अॼुकल्ह अहिड़ो माहौल थी वियो आहे ख़ुदा शल पनाह वञे इस्माइल सोणे खे ख़ुदा बचायो उनजी जाइ ते दुंबो आयो छा आयो वफ़दईनाह बिज़िबहिन अज़ीम दुंबो आयो उन दुंबे जा सिंग जेके हा नंढड़ा सिंग हूंदा आहिनि दुंबनि खे या हू वॾनि सिंगनि वारो हो तारीख़ लिखे थी पई उन दुंबे जा सिंग बैतुल्लाह शरीफ़ में रखियल हुआ जॾहिं यज़ीदी लश्कर हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर जे ख़िलाफ़ हमलो कयो बैतुल्लाह जे गिलाफ़नि खे बाहियूं ॾिनियूं वयूं चित साड़ी वई त हज़रत इस्माइल जे उन दुंबे वारा सिंग जेके यादगार हा उहे बि साया हाणे अव्हां फ़ैसिलो ॾियो तारीख़ में ॻाल्हि न हुजे त मां मुजरिम जे आहे त पोइ फ़ैसिलो ॾियो त जेको बैतुल्लाह जे ख़िलाफ़ खे बाहियूं ॾियारे छित खे साराए हज़रत इस्माइल जे दुंबे वारे सिंगनि खे बि सारियो वञे अल्लाह जे हबीब जे मदीने मुनव्वर जी बेअदबी कई वञे औरतुनि जूं इज़तूं लुटियूं वञनि मदीने जे हर में बांझंदासीं इहो ज़ालिम न आहे ॾाढा ॾुखिया हो हा ना असल सही हाल है पर उनखे जो इस्तेमाल को था लिखो भी कोन था हा अवल हा पोयां अवल ॻाल्हायो अवल हा पुठियां ईअं न कयो अल्लाह जा हबीब जा उम्मती अल्लाह जा बाना मुआज़ कयो हिकिड़ो गुनाह हुआ ज़ुल्म जंहिंखे शिरक खे बि ज़ुल्म सॾियो वियो आहे कई नमूननि सां ज़ुल्म जे तारीफ़ कई वई आहे असल माना वज़अ शइ फी ग़ैर महली जेका शइ जिते जी लाइक़ु आहे हुनजे बजाए ॿी जात आंदी वञे हबीबन करीम जी ज़ात आहे बरकात पाक उम्मत में यज़ीद वॾे में वॾो ज़ालिम आहे वॾे में वॾो बेदीन आहे अल्लामा सयूती त एतिरो लिखियो आहे त हुन में न्याणीअ जी भेण जी बि लॼ न हुई शराब ज़िना हर बुराई जो अॾो अल्लाह ताला पनाह में रखे अहिड़े ज़ालिम खे मां तूं परे खां बाहूं ॿधंदा आहियूं ॻाल्हायो या न ॾाढा ॻाल्हायो वॾी आवाज़ सां बाबा रिस फलाणा तीरड़ा ख़ुशि आई पंहिंजे मिट माइट ग़रीब खे हथ बि कोन ॾींदासीं उनखे ज़ोरी सॾे चांहि पियाईंदासीं आहे या न पर एॾे वॾे डिक्टेटर खे जाबिर आमिर ज़ालिम यज़ीद खे हक़ चवण वारो अख में अख मिलाए ऐं उनजे गवर्नर खे खोले ॿुधाइण वारो त मां अकेलो न समझ मां आम माण्हू न समझ मुंहिंजे रग रग में शेर ख़ुदा जो रत आहे मुंहिंजे वजूद में ख़ातून जन्नत जो खीर आहे मुंहिंजे ज़बान में मुहम्मद घोट जो लुआबे दान आहे मुंहिंजो नालो हुसैन बिन अली आहे मुंहिंजे वार वार खे दुश्मन अवां कटे सघो था पर मां ज़ालिम जी बेअत करे नथो सघां इहा है हज़रत हुसैन वॾी आवाज़ सां चई ॿुधाए
हिया है हजरत हुसैन जंहिंजे लाइ काइनात जे दिलबर नबी अल्लाह जे मखलूक जे रहबर नबी नबीयन जे नबी सरताज अंबिया नबी मदीने जे घोट नबी फरमायो हुसैन मिन्नी व अन मिनल हुसैन हुसैन मूं मझवा मां हुसैन माया हुसैन मुंहिंजो वा मां हुसैन जो हां हुसैन मुंहिंजो रत मां रत हुसैन जो हां हुसैन मुंहिंजो सदाईंदो मां हुसैन जो सदाईंदो हां हुसैन मुंहिंजे कुल्हे ते सहारा मूं मोहम्मद जो दीन हुसैन पंहिंजे कुल्हे ते खणंदो क़ुरान सीने में हर को रखे पर धड़ करबला में हूंदो सिर नेज़े ते हूंदो तर बि क़ुरान पढ़ंदो हलंदो त हुसैन पढ़ंदो सुभान तो सुभान हजरत रूमी साईं जो इरशाद अल्लामा रूमी जो फरमान फरमाया तो यक हुसैन बूद को गश्त शहीद वरन बेसियारंग दर दुनिया यजीद यजीद त लखे हन दुनिया में अब हो ज़ालिम कोन्हे दुनिया में हींअर मुस्लमाननि सां ज़ुल्म थिए पियो कोन था ॿुधो कोन था ॾिसो कोन था सम्झो पर तव्हांखे मां अॻी चयो त अवल हा पोइ ला कंदो मां वञा कान अल्लाह जी ज़ात बरका जबान हो हज़ारे लखे यज़ीद हुसैन हुजे जो मैदान वधाए कंहिं माण्हू चई यार हुसैन हुजे हा ॿिए चओ बा फातिमत ज़हरा जहिड़ी अम्मा किथां अचे हुसैन जहिड़ी चओ सुभान अल्लाह बेअदब मां बाअदब औलाद जन सकती नहीं जेका वीचारी रुॻी फिल्मुनि जे हवाले हूंदी सा बचा खिलो न रो बेअदब मां बाअदब औलाद जन सकती नहीं मदनी जर मदनी औलाद बन सकती नहीं सुनो हुसैन जाओ मुझे दोस्तन मुखे चयो तो साईं करबला खां अॻिते जूं ॻाल्हियूं ॿुधाइजो ठीक है जेको मूं जो हाल पिराणा थोड़ी बुनियादी ॻाल्हि हज़रत हुसैन सुहिणो ऐं हज़रत हसन ॿई नाला दुनिया ते अॻु में न हुआ ॿई नाला दुनिया ते अॻु में न हुआ जॾहिं इमाम हसन जाओ सोहना हबीब आया पंहिंजे दिल बर ॾोहिटे खे खणी ख़ुशि थिया कन में बांग तकबीर थी हबीबन करीमन पंहिंजे नवासे खे नवाज़ियो नालो छा था रखो सैयदना अली मुर्तज़ा हज़रत फातिमत ज़हरा अर्ज़ कयो क़िबला असांजे ज़हन में नालो आहे हर्ब क्या माना जंगे कंदड़ माना मुडे मुडे जहारो पर ये हरू भरू वञी में विढ़े ये न कंहिं तरीक़े अॼुकल्ह असांजे मुल्क में जेका बाह भरी वई उहा उन जी पोइ ते वञी ॾिसंदव त ग़लतियूं असां मुस्लमान जूं निकिरनि अल्लाह जा बानो हज़रत हसन जो नालो छा हर्ब मदीने वारे फरमायो न इन जो नालो आहे हसन हसन माना सुहिणो हसन माना उलमा लिखनि था त सीधे दुन खां वठी मच्छूं जेको हिसो जिस्म जो मदीने वारे आका जो सो हज़रत हसन उन नमूने ते वरी हेठे हिसे ॾे
पाक पेरन जे हेठियां तरीअ ताईं हज़रत हुसैन इन नमूने हो। ॿिन लफ़्ज़नि में मां ईअं खणी चवां त हसन ऐं हुसैन खे गॾे बिहार त ॼण मदीने जो घोट सॼो बीठो। सुभान यारा हेरे निहारो सुनियो शीयन खे देबंदन खे गैर मुक़ल्लिदन खे पंहिंजे हाल ते रहण ॾियो। तव्हां रुॻी पंहिंजे हाल खे सुधारियो। रुॻी जाहिल थी ॼट थी बेइल्म थी भट जा शौक़ीन थी भींग न कयो। कम कयो इल्म जे मैदान में अचो। कुरान करीम हदीस मुस्तफ़ा इस्लाम जी हकीकत तसव्वुफ़ ऐं तारीख़ उहे पढ़ो। उन पासे गौर कयो उन पासे तवज्जो ॾियो त हक़ खुली अॻियां ईंदो। हक़ छा आहे नाहक। हसन ऐं हुसैन ॿई भाइर जॾहिं ॼावा दाए पीला जेका औरत मदीने वारे मोकिली जंहिं ते ख़िदमत कई ही हिकिड़ी हज़रत अस्मा बिन्त उमैसा ॿी हज़रत उम्मे सलमा। हज़रत हबीब करीम जा ॿई बचड़ा जॾहिं ॼमनि था पिया हबीबन खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह बच्चा त जा वाहन हबीब पुट त जा वाहन ख़ातूने जन्नत जा। ॿिन्ही भेरी अर्ज़ु कयो वियो। पहिरें जॾहिं इमाम हसन जा हो अर्ज़ु कयो कि बिला साईं जेका बि औरत ॿार ॼणींदी आहे उन ॿार जे पुठियां रत ईंदो आहे। पोइ 11 ॾींहं हले 21 ॾींहं हले उनखे निफ़ास रबो आहे। कंहिंजो 40 ॾींहं हलंदो आहे। हिते रत आहे जागो पिया चङी तरह पिया जागो। छो कोन्हे छाला कोन्हे मदीने वारे साईं जे आशिकनि उन जा वजह लिखा आहिनि। हिकिड़ो वजह इहो त दुनिया जूं औरतूं ख़ातूने जन्नत जहिड़ियूं न आहिनि। तव्हां छा था चओ? हथ मथे खणो त मां ॾिसां मथां लोॾो हुजेव। ख़ातूने जन्नत जहिड़ियूं न आहिनि। भला जॾहिं ख़ातूने जन्नत जहिड़ियूं दुनिया जूं औरतूं न आहिनि त दुनिया जा माण्हू मदीने जे घोट जहिड़ा थी सघंदा? सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। नंबर ॿियो त ख़ातूने जन्नत खे माह वारो रत बि न ईंदो हो। छो न ईंदो हो? हिकु त जन्नत जे मुश्क मां उन जो वजूद ठहियल आहे। ॿियो मूं निहार ख़ातूने जन्नत जे दिल में अल्लाह जे इबादत जो जेको शौक़ हो सो अल्लाह खे तगई मालूम हो। अल्लाह के इल्म हो त मुझे बानी की इबादत जो शौक़ आहे। अल्लाह ताला ख़ातूने जन्नत खे रत खां पाक रखे छॾियो। रत जे दौरान औरत नमाज़ न पढ़ंदी आहे रोज़ा न रखंदी आहे। ख़ातूने जन्नत इन रत खां पाक रहे नमाज़ बि हलंदी रहे त रोज़ा बि हलंदा रहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एतरी पर्देदार जो पंहिंजे बाबे मुस्तफ़ा जे घर ॾे अचे पंहिंजे दिल बरवर अली जिल मुर्तज़ा शेरे खुदा मुश्किल कुशा करम अल्लाह वजल करीम खां पुछे कि बिला बाबा जे घर वञा? जागी पियो। बाबो बि कहिड़ो सुहिणो नबी। हाँ अॼुकल्ह बि पुछनि थियूं त काॾे थी वञा? खिलो न रो।
मां चवां थो असांजी तरबियत न आहे, असांजी तालीम न आहे। काफ़िर अञा चए थो तव्हां अञा त कुझु गैरत रखो था, मां कोशिशि कंदुसि तव्हां में ज़रो बि न हुजे, सफ़ा निजा नगा बणिजो जे यहूदी ईसाई था हलनि। ख़ुदा कंदो तव्हां मुस्लमान ईअं न कंदा, असां ईअं न कंदासीं। ख़ातून जन्नत चए थी कि बिला बाबा जे घर हलां, इजाज़त। हज़रत अली फरमाइनि था मुस्तफ़ा जे घर खां केरु झलींदी? केवला झलन जी ॻाल्हि न आहे, पर थोरी तव्हांखे ॿी बि तकलीफ़ ॾियां। कहिड़ी? सोना अली अल मुर्तज़ा, मां पंहिंजी बाबे जे घर ॾे हलां, अवां मुंहिंजे पुठियां अचिजो। जंहिं मिटीअ जे मथां मूं ख़ातून जन्नत जे पेर में पियल जुतीअ जो निशान हुजे, उनखे पंहिंजे पेर जे जुतीअ सां ड्रंघींदा अचिजो। ख़ातून जन्नत त कंहिंजी नज़र न पवे, पर ख़ातून जन्नत जे पेर जे निशान ते भी कंहिंजी नज़र न पवे। छा पर्दो आ, छा हया। वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती आमिना के पूर की बेटी, वो ख़ाहर उम्मु कुलसूम रुकिया और ज़ैनब की, वो सब बहनों से छोटी इसलिए नूर नजर सबकी। दुरूद शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत हसन हुसैन एॾा सुहिणा तारीख़ लिखे थी जॾहिं न ॾिठा हुआ। तव्हांखे इहो बि ज़हन में हूंदो त जॾहिं मदीने जे साईं दुनिया तां ज़ाहिरी रहलत कई त ही ॿई भाइर केतिरी उमिरि जा हुआ? साईं ॿई भाइर हज़रत हसन ॼाओ रमज़ान जी 15 तारीख़ ऐं 3 सन हिजरी। 15 रमज़ान खां 15 शवाल ते हिकिड़ो महीनो, 15 ज़ुल्क़अद ते ॿियो, 15 ज़ुल्हज ते टियों, 3 महीना इहे 15 तारीख़ूं 3.5 महीना ही थियो वञी 3 सन हिजरी पूरो। ऐं वधीक 7 साल नबी पाक मदीने में 10 साल रहिया आहिनि। माना हसन सोने जी उमिरि जॾहिं मदीने वारे दुनिया तां रहलत फरमाई त 7 साल ऐं 3.5 महीने जागो पिया। वरी हज़रत हुसैन 4 सन में ॼाओ 25 शाबान जी तारीख़ आहे। हज़रत हबीब करीम जा उम्मतियो 5 रमज़ान, 5 शवाल, 5 ज़ुल्क़अद, 5 ज़ुल्हज, 4 महीना 25 ॾींहं थिया। इन 4 सन जा ऐं 6 साल ॿिया, माना 6 साल 4 महीना 25 ॾींहं उमिरि हुसैन जी ऐं 7 साल 3.5 महीना लॻभॻि उमिरि हज़रत हसन जी। इन उमिरि में एॾा सुहिणा जो कॾहिं कॾहिं राति जो मदीने जे घिटीअ में निकिरी पवंदा हुआ त माण्हू चवंदा हुआ त सिजु फिरी वियो छा? जवाब मज़े सां न ॾिनो। तूं जो कुझु वणई चओ, पर मुंहिंजी त वार वार में मुहम्मद घोट जी बचनि जी मुहबत समायल।
कतरे कतरे में मदीने जे घोट जी आल जी मोहब्बत समाए अल्लाह, असहाबे किराम जो अदब समाए अल्लाह, औलिया किराम जी तज़ीम समाए अल्लाह, अंबिया इज़ाम जो शान समाए अल्लाह। अरे मदीने वारे घोट ता जेकॾहिं मुंहिंजो पूरो खानदान कुर्बान थी वञे त कुर्बानी थोरी आहे, मुस्तफ़ा जी मेहरबानी घणी आहे। हबीबे करीम जा आशिक़ो चवंदा आहिनि ॾे ख़बर फलाणे खे यार न पुलिस थी चवे, न को इंटेलिजेंस थी चवे, न को इनखे आर्मी थी चवे, जिसे इन जे मथां फौजी सदर जो हथ आहे। मां चवां थो जंहिं ते फौजी सदर जो हथ आहे उहे खे केरु कोन थो चवे, पर जंहिंजे मथां न हज़रत हुसैन जो हथ आहे उनजा बेड़ा पार आहिनि या न? कोन थो ॻाल्हाए, अलाह छा थो अथई, ॾाढा जवाब ॾे। बेड़ा पार आहिनि न? मां चवां थो हथ त वॾी शइ, पर जंहिंजे मथां हुसैन रुॻी हीअं अमर रखे उनजा बि बेड़ा पार आहिनि। चओ उनजा बि बेड़ा पार आहिनि। ॾाढा त चयो हबीबे करीम जी ज़ात बरकात जो बचड़ो हज़रत हसन हज़रत हुसैन ॿई शान वारा ऐं ॿई सखी, ॿई सखावत। दर ते सायल अचे मोटी खाली न वञे, खाली मोटी न वञे, पर सही मज़ाक न आहे। तारीख़ पढ़ो त ॾंद चप मिड़ी था वञनि, जेके घटि वधि ॻाल्हाइनि तन खे बि ॾाज ॾेई मोकिले छॾे, तन ते महिरबानियूं करे छॾे, तन ते बि करम नवाज़ी करे छॾे। सुभान अल्लाह जो हज़रत हुसैन जॾहिं नबी साईं दुनिया तां रहलत फरमाई, घणी उमिरि जो आहे? 6 साल 4 महीना 25 ॾींहं। वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर आयो आहे, हसन हुसैन वरी पिया थियनि, हज़रत उमर जो दौर आयो आहे, जवानी आई आहे, ॾाढ़ी लहण जो टाइम थियो आहे। अहिड़ा सुहिणा जंहिंजे सूंहं तां कुर्बान वञे। ईरान जे बादशाह यज़्द जुर्द जूं धीअरूं कैद थी मदीने में आयूं, दुनिया पई चाहे त हे न्याणियूं हुसन वारियूं असांखे मिलनि, असीं शादियूं कयूं। वहवा अमीर पर फरमाए था साली पैदा नथो थिए, को लालच न करे। ही मदीने वारे घोट जे शहजादनि हसन हुसैन खे परणाया तो। हज़रत अबू बकर जो दौर गुज़रियो, हज़रत उमर जो दौर गुज़रियो, हज़रत उस्मान जो दौर गुज़रियो, हज़रत अली सोने जो दौर गुज़रियो, हज़रत हसन जो दौर गुज़रियो, हज़रत हबीब करीम जे बचड़े हुसैन जे दौर में यज़ीद जो मुक़ाबिलो आयो। यज़ीद बेट वठणु चाही, माना वोट वठणु चाहियो। ॿिनि लफ़्ज़नि में छा वठणु चाहियो? छा वोट वठणु चाहियो। साईं फरमायो त न, ख़्वाजा अजमेरी सुनो, अल्लाह जो कामिल वली। चओ सुभान अल्लाह। सुन्नी बि इहो शेर पढ़ंदा आहिनि, शिया बि लिखंदा आहिनि, पर आहे सुन्नियुनि जो शेर, आहे सुन्नीअ जो शेर। फरमाए थो शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन, शाह बि हुसैन आहे, बादशाह बि। बादशाह वरी कीअं? न वोट खयई, न कुर्सीअ ते वेठो, न पावर हलायई, कीअं बादशाह? मां अर्ज़ कयां हिकिड़ा हन जिस्म ते बादशाही कंदा, हुसैन जी मदीने जे घोट जे उम्मत जे दिलनि ते बादशाही आहे। सुभान अल्लाह।
शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन दीन हुसैना दीन जी पनाह हुसैना सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद सिर पाक नहीं यजीद जे हथ में हथ न ॾिनई हक़ा के बिना इला इला हस्त हुसैन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह के संभालण वारो उन जी लामीदान मल्हाइण वारो हजरत हुसैन करबला में आया दोस्तन जी ख्वाहिश अॻिते हलो करबला में आया इन जो असल नालो अर्द करबिन व बला दुख ऐं मुसीबत जी ज़मीन तव्हांजी पारे जी कामिल वली भिट धनी रहमतुल्लाह अलैह बि ॻाल्हि करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं हेरो यजीद निसाम हो जुबी जोड़ियाऊं मोहन मोड़ियाऊं पसीता करार जो करबला के मैदान में आया सत्ती अठी नाई का पानी बंदा कमाला मुझे दिल भर हुसैन जे साथ वारन जो पर वाज फरमायो तकरीर फरमायो मूसा गड अचन वारो मूसा गड रहन वारो अवां जो को डोह कोने मजबूरी जी हालत जेकर अवां मोटी वञो अवां के मुझे तरफ इजाजत के जे मथा सख्ती ना है मां नाराज भी न थींदो मां मोटो तो भली मोटी वञो हुसैन ॻाल्हाए बस कयो त परवाना मैदान में निकिरी आया तोखे छॾे वेंदासीं हा सुहिणा हुसैन तोखे छॾींदासीं हिकु अल्लाह जी बाने जी बोली आहे तेरे कदमों में मैं मर जाऊं अल्लाह असां खे तुंहिंजे कदमन में कुर्बान मोटनासीं थोड़ी तेरे कदमों में मैं मर जाऊं डूबा हुआ भी फिर तर जाऊं तेरे कदमों में मैं मर जाऊं अल्लाह जो निशान में हाजिर जॾहिं पाण करबला ॾे आया त रस्ते में हुर्र मिलियो यजीदी लश्कर जो सिपह सालार अॻवान घेरा करे सोढ़ो कंदो आयो काबू कंदो आयो जॾहिं मैदान गरम थियो हुर्र ते